हालानी खानवाह हड़बड़ सां ॻोठ ॾातू खानरान में घर ते मुबैना कब्ज़ो करण ऐं मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ पीरसन अली शेररान फिदा हुसैन वसीम अली आशिक अली ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मुतासिरनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त बासर सिराज अहमद उर्फ़ आबिद, इशाद अहमद, हुबदार अली, मुनीर अली, अमीर बख्श राति जे वक़्तु हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी ज़बरदस्ती घर भातियुनि खे मारकुट करे घरनि मां धिका ॾेई कढी घर में पियल सोना ज़ेवर न्याणियुनि जी ॾाज में पियल माल मिल्कियत समेत घर ते कब्ज़ो कयो वियो आहे। घर भातियुनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त हिन वक़्तु असां बेघर बणियल आहियूं, असांखे ॻोठ ॾांहुं अचण बि नथा ॾियनि। अहिड़ो केस हद खानवाणा थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। हुन वधीक चयो त खानवाणा पुलिस बि बासरनि सां ॿट बणियल आहे। हुननि IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ सिंध, DIG बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मदद जी अपील कंदे मुतालबो कयो त असां मथां ज़ुल्म कंदड़नि मज़कूरा माण्हुनि खे गिरफ़्तार करे असांखे पंहिंजो घर तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।